बाबा मुझी शादी भी कराए ॻाल्हि करे हा चवे हा त आऊं मोहबत करां त ख़बर पई वञे हा छा चवे थो छा नथो चवे ऐं शादी कराए तो तुंहिंजी पसंदि जी आहे अलाए कोन्हे पर ॻाल्हाए हा बाबा खां सुठो आउं पंहिंजी कोशिशि कंदसि वाइदो कर मूंसां कॾहिं छॾंदे कोन छो जो आउं तोखां सवाइ रही बि नथो सघां पर जंहिं ॾींहुं तो मूं सां बेवफ़ाई कई आहे मूंखे छॾे ॾिनो त उन ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हुयो बसि उहो ई आख़िरी मुलाक़ात हुई ठीक है आउं वञां थी बेटा थी वो संगत नहीं चाहिए थी अच्छा हाँ वो हाणे लॻो पियो प्रोग्राम ते शादी संसार का मस्त मस्त न्याणी बाग खुलियो है मंगनी कई जिया कयो है तारीख घट वट के 15 ॾींहं में शादी कराईंदा वालेकुम अस्सलाम अला चालन खुशो बा जो हालो बा खुशो खैर तबे सही है क्या रहो अला जो हालवाल को आड़े पाड़े जी को खबर चार को वटी छा या जाके वलू नी व्यवस्था वलू कई छोकरी मियां कई थी अच्छा जाजे वलू कई दी मियां करे जी हां अदा ठीक है हां मोकरा अला को मसलो कोने इंशाल्लाह गदम ठीक है बा बन चाचे वलू जी जी मुखे केड़ा आसरा नहीं मुसा फायदा वजन कई तो के कने कोन संगत शादी भई करे मुझे तो जिंदगी तबाह थी खत्म थी यार हाने आऊं सोचा पियो त जेतरो जल्दी थी सके त आऊं चाचे वलू सा रिश्ते जी गाल करा छोकरी पसंद करे त वालेकुम सदा जो खबर जो हाल वाल जो तके जल्दी है शादी थी चले चलो कने Jalannya. Aja rasa. Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh. Nah, jadi kalau tu bazaar ada ya. Jadi जगह देखो पुराना देखो कौन है yang jadi असाई थाना कोंदी या अरे यार वो तो मुझे दोस्त है बेलुन ना ना वो इश्क में चरियो थी यार उनकी संगत की शादी थी तो खबर है हां उनके घरे जरे तू ही मुझी जिंदगी में ना आई त पो मुझो जीण ही अजायो ऐं जी छा करा बस इहो जिंदगी इन जो हाणे एंड ही चङो है